अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरे भाई खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाहनवाज़ खे ख़बर पइजी चुकी आहे, यानी सोडल जी सोडल हिते न आहे। पोइ रिथ शाहनवाज़ इन ॻाल्हि जे करे रेज़न खे घुराईंदो ऐं रेज़न सां सलाह कंदो। रेज़न खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पहिरियां सोडल खे हथु कर। अगरि मुराद खां पहिरियां असां सोडल खे हथु करे वरितो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां त मुराद असांजे अॻियां हर हाल में झुकी सघे थो। असां हर हाल में सोडल खे उते मारे फिटो करे ईंदासीं। गुलपरी खे हर हाल में वठी अची ककर जे हवाले कंदासीं। यानी ईअं करण सां मुराद जी बदनामी थींदी ऐं पोइ मुराद कंध खणी हलण जहिड़ो बि न थींदो। ऐं ॿियो त तव्हां इहो ॻोठ में बि हुलाए छॾियो त सोडल जेको आहे गुलपरी खे खणी भॼी वियो आहे। यानी मुराद खे हाणे ख़ौर ऐं बदनाम कयो इन ॻाल्हि ते। यानी हू हाणे मजबूर थी ऐं सोडल खे ॻोल्हे ऐं उनखे मारे छॾे। ऐं ॿियो ईअं करण सां बि मुराद जेको आहे ख़ुदकुशी बि करे सघे थो। जे करे हाणे तव्हांखे ही कमु करणो पवंदो, यानी हर ॻोठ में इहा ॻाल्हि तव्हांखे हुलाइणी पवंदी। ऐं रेज़न चवंदो त ॾिस मां इन जी ॻाल्हि खे एतिरो त बदनाम कंदुसि जो मुराद कंध खणी हलण जहिड़ो बि न रहंदो। ॿियो त असां अॼु ई सां सोडल जे पोयां पऊं था। पोइ सोडल जो जेको भाग चाहे असांखे मिले चाहे मुराद वारनि खे। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद खे अली खान जो लाश नज़र अची वेंदो। उन लाश खे खणी हाणे घर वेंदो ऐं पोइ चवंदो त मां इन दुश्मन खे हाणे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। ऐं मुराद जेको आहे हाली फ़िलहाल रईस मंसूर जे माण्हुनि मथां शक कंदो, छो जो उन्हनि पीरल खे ॿुधायो हो त तव्हांजो उते गाॾी बीठो। अहिड़े हिसाब सां पोइ मुराद खे शक थी पवंदो रईस मंसूर जे माण्हुनि मथां। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।